साल मुबारक जे बाबरकत महीने दौरान थाणो बुलाखान जे आशाना पार्क स्कूल में पाकिस्तान पीपल्स पार्टी मिनारिटी विंग ज़िले जामशोरे जे सदर हरीश कुमार कोस्तानी तरफ़ां इफ्तार पार्टी जो बंदोबस्त कयो वियो। इफ्तार पार्टी में PPMPA मिनारिटी विंग सिंध जे सदर डॉक्टर लालचंद उकराणी, PP अगवान पीर इज़्ज़त हुसैन शाह जीलानी, साबिक़ ज़िले काउंसिल जामशोरे जे मेंबर कांबू खान बिरामानी, पीर नदीम शाह जीलानी समेत साफ़िन समाज अगवान आम माण्हुनि शिरकत कई। उन दौरान उते मौजूद अगवाननि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन सिंध धरतीअ ते जेको वेठा आहियूं हिंदू ऐं मुस्लमान सभु गॾु आहियूं। असां कॾहिं बि इहो फ़र्क़ु महसूसु कयो बि कोन्हे त ऐं जस्तोला हरीश कुमार खे जंहिं पंहिंजो ही इफ़्तारी पार्टी रखी आहे त इहो हिकिड़ो इंटरफेथ हारमोनी सबूत हो। ऐं असीं जेके हिन धरतीअ रहूं था, ईद हुजे, दिवाली हुजे, चाहे क्रिसमस जो ॾींहुं हुजे, त बिग़ैर नस्ल, बिग़ैर ज़ात, बिग़ैर पात असीं गॾु ख़ुशियूं मल्हायूं था। हर कदम खणणु सुठी ॻाल्हि आहे, अहिड़ा कदम खणणु खपनि। हर कंहिं गॾिजी अहिड़ो सभिनी खे माइनॉरिटी जो हिते सुवालु कोन्हे। हिते असां हिंदू मुस्लिम भाउरनि वांगुरु पहिरियां बि रहूं था त मुस्लमान भाउरनि जो तफ़ात कॾहिं ॾिसण ई कोन आयो आहे। ऐं अॼु असांजे भाउ हरीश कुमार हिते इफ़्तार पार्टी जेका अरेंज कई आहे, इहा बि सुठो सोण ऐं सुठी मोट आहे। असीं भाउर ते हलिया आहियूं। इंशाअल्लाह ताला ही पार्टी सुठी रखी आहे ऐं असांखे वेलकम आहे। असीं सभु पाण माना जेके जामशोरे जा आहियूं, हिंदू मुस्लमान पाण भाउर आहियूं। पाण में सिंध में हमेशा सूफ़ियान अज़म रहियो, त इंसानियत ते बुनियाद ते रहिया। जो जेका जीअं होली असांजी ईंदी आहे त हुन में मुस्लिम भाउ बि होली खेॾंदा आहिनि, त हिकिड़ो सुठो महसूसु थो वञे की हमारी पाकिस्तान पीपल्स पार्टी मिनारिटी विंग की तरफ़ां असां ही इफ़्तार पार्टी जो अरेंज कयो। इहो बि हिकिड़ो असीं मैसेज था ॾियूं पूरी दुनिया खे, सिंध खे, कोहिस्तान खे हिकिड़ी मज़हबी रवादारी क़ाइमु आहे, क़ाइमु रहंदी। हिते असां से न्यूज़ी ख़ुशूसी इनायत कई है ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन हितां जे असांजा मुस्लिम भाइर ख़ासि केली पालारी मेमण सभिनी बिरादरी जिन असांजे पॉज़िटिव मैसेज में हिसो वरितो ऐं हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज पूरी दुनिया सिंध ऐं कोहिस्तान खे ॾिनो। कैमरामैन असगर भट्ट सां गॾु इम्तियाज़ मंगणार, सिंध TV न्यूज़ थाणो बुलाखान।